सिर्फ़ु इल्ज़ाम हणण त असां वटि तमामु सवलो कमु आहे, पर ज़ाहिर आहे ॾिसो मूंखे तव्हां ₹1,00,000 ॾियो, यानी ₹1,00,000 मुंहिंजे हथ वस हुजे त मूंखे कीअं ख़र्च करिणो आहे, पोइ आउं चाहे सियासतदान हुजां, चाहे कामोरो हुजां, चाहे ठेकेदार हुजां, जेको बि हुजां, अल्टीमेटली जेको मथे आहे सभिनी खां, यानी जेको वज़ीर आहे या जेको बि उनजो इंचार्ज आहे सिचुएशन जो आहे, अगरि असां वटि जॾहिं गैर सियासी हुकूमतूं रहियूं आहिनि त जेके ब्यूरोक्रेट आहिनि ज़ाहिर सभु मुलविस आहिनि, न त सभु सां मुराद जेके नथा कनि, ईअं न आहे त 100 माण्हू करप्ट आहिनि, अहिड़ा आङुरियुनि ते गिणण जेतिरा माण्हू ब्यूरोक्रेसी में बि आहिनि, पॉलिटिशियंस में बि आहिनि, हर हंधि ते हिकिड़ा ठीकु माण्हू बि हुजनि था जेके करप्शन नथा कनि। लेकिन ॻाल्हि इहा आहे त भले चवंदा रहनि त ज़ाहिर करप्शन, बाक़ी छा मईशत कीअं तबाह थी आहे, मईशत ॿिनि तरीक़नि सां 3 तरीक़नि सां तबाह थी आहे। हिकिड़ो तरीक़ो त ज़ाहिर आहे उनमें करप्शन त बेसिक कर्स आहे, बेसिक लानत जेका आहे जिन मईशत खे तबाह कयो आहे उहा आहे करप्शन। पोइ रॉन्ग पॉलिसी कंसिस्टेंसी बि त जेको आहे न, जंहिंमें रॉन्ग पॉलिसी डिसीशन सां मुराद छा आहे, मिसाल इहो आहे त जॾहिं ज़ियाउल खे मिसाल पंहिंजे सिंध जी ॻाल्हि था करे वठूं, ज़ियाउल खे सिंध में सियासी मसइलत हुई त हुनखे MRD जी मूवमेंट खां पोइ कावड़ बि हुई ऐं आईंदा लाइ रोकणो बि हो त इंटीरियर सिंध में उन धाड़ेलनि खे हुन दौर में हथी ॾियारे वई ऐं बिरादरी जे तकरारनि खे। कराची में ई लंडन वारे खे ओचितो अमेरिका मां घुराए शुरू करायूं त लसानियत ते, यानी उहा बि वॉयलेंस हुई। त ज़ाहिर आहे त जॾहिं तव्हां पंहिंजी सियासी मसइलतनि जे करे लॉ एंड ऑर्डर सिचुएशन खे हथी ॾियो था या अखियूं बंदि रखो था त मईशत हुन सां बि तबाह थिए थी, कैपिटल फ्लाई करे थो। कई माण्हुनि जी हुन ज़माने में माइग्रेशन थी, भॻा इंटीरियर मां त बाबा छॾियो ॿिए मुल्कनि ॾे हलिया विया, हिते थी विया। कराची मां सनतकार जेके आहिनि हू फैसलाबाद जी जेका सनती ज़ोन आहे इन में अधु खां वधीक त नूरियाबाद मां उॾामी वञी फैक्ट्री, उॾामण सां मुराद इहो आहे त हितां वञी हुते लॻियूं। त हीउ बि हिकिड़ो वॾो सबबु हुजे थो मईशत तबाह थियण जो। ऐं टियों इनकॉम्पिटेंस ऐं अजीबो ग़रीब ॻाल्हियूं। हाणे छा रेकोटिक जो मिसाल ॾियां या न ॾियां, हुनमें कोई ज़ाहिरी तरह का करप्शन नथी हुजे, अजीब ग़रीब क़िस्म जा फ़ैसिला हुजनि था जंहिंसां मिसाल तव्हां ॾिसो त हीउ जेको हिकिड़े वज़ीर इमरान ख़ान जे दौर में नालो छा हो जेको हिन जो PIA खे पायलट, ग़ुलाम सरवर, PIA जे जहाज़नि वटि PIA जे पायलटनि वटि 40 डिग्रियूं आहिनि, हल भई हीअ त टार्ज़न थी बयानु ॾेई हलियो वियो। 250 माण्हू PIA जो कब लही वियो, उनखां पोइ अॼु ताईं साह न पटे सघी आहे PIA अॼु ताईं। सो मईशत खे तबाह करण में हीअ त मेजर 2 आहिनि, पर ॿिया सबब आहिनि। सो शेख साहब, ज़ाहिर आहे इहे फ़ैसिला ही जेको सभु धंधा आहिनि इहे उहे ई करे सघनि था जेके हैम ऑफ द अफेयर्स ते, यानी इक़्तिदार में हुजनि, कामोरा हुजनि, पॉलिटिशियन हुजनि, असांजा जेके मिलिट्री रूलर्स रहिया, सभु इन्वॉल्व।